हाणे कंहिंखे था घुरायो? हाणे तव्हां ॿुधायो केर खे घुराया था? माशाल्लाह, केर थी वई, नरगिस थी वई, त वकार नूर साहिब जी गुज़ारिश आहे त अचनि। तार मंझारा बेड़ी तरी थी वञे सरदार जे सदके तार मंझारा बेड़ी तरी थी वञे सरदार जे सदके थोरो घुरूं था झोली भरी थी वञे सरदार जे सदके कहर में आयूं अगलियूं क़ौमूं छात कयो आ सोच ततो कहर में आयूं अगलियूं क़ौमूं छात कयो आ सोच ततो सिर तां मुसीबत सारी डरी थी वञे सरदार जे सदके। जज़ाकल्लाह सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। वकार साईं जी सर, वाकई मुझे महबूब न कोन अल्लाह तव्हांखे ज़िंदगी ॾे निहायत ही सुहिणे अंदाज़ में ऐं जहिड़े तरीक़े सां जहिड़ा बोल ओड़ी कंपोज़िशन ऐं अहिड़ी तव्हां माठीणी अंदाज़ में उनखे तव्हां परफॉर्म कयो आहे। सो इन प्रोग्राम ही जेको प्रोग्राम आहे हिन प्रोग्राम मदाह मुस्तफ़ा जे ज़रिए हिकिड़ी ॿी बि मां वज़ाहत कंदो हलां, बाक़ी चैनल्स कनि न कनि, मां इमरान मुंहिंजे प्रोग्राम जो प्रोग्राम मैनेजर भी है सिंध टेलीविज़न जो, त कंहिं वक़्त में जॾहिं असां का फिल्म ॾिसण वेंदा हुआसीं त उन फिल्म में असां निहायत जज़्बाती थी उन वक़्तु थी वेंदा हुआसीं जॾहिं ओपनिंग में या कलंदर पाक जी धमाल हूंदी हुई या उन में को हम बारी ताला हलंदो हुयो त असांजो रूह ताज़ो थी वेंदो हुयो। त अहिड़ा जेके ड्रामा ठहनि पिया उन्हनि में अगरि हल्के हल्के कंहिं ड्रामे में तव्हां जहिड़नि आवाज़नि जो फ़ाइदो वठी करे अहिड़ा हमद वारी ताला या अहिड़ा माना खेज़ नसीहत नुमा शाइरी रिकॉर्ड करे लॻाइनि त मां सम्झां थो हिकिड़ो नओं शुगुन थींदो असांजे माण्हुनि खे, असांजे माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ। परफॉर्मेंस निहायत हसीन पढ़ियो आहे, तव्हां निहायत हसीन पढ़ियो आहे गले जी थकावट जे बावजूद बि। मुंहिंजे मूं वटि तव्हां वटि वकार जेके मार्क्स आहिनि। वॾी महिरबानी साईं, थैंक यू। माशाअल्लाह जी। मखणो फ़कीर साहब। वकार नूर साहब, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो रायो हूंदो आहे, दुख न कजांइ यार। ही साईं वारा क्लासिकल ॼाणनि, हर शइ खे ॼाणनि था पिया। मां सिर्फ़ु नात खे ॼाणां थो पियो। मां तो नात वारो उबूर ॾिसंदुसि, मां उहे नात वारा तुंहिंजा लफ़्ज़ ॾिसंदुसि, तुंहिंजी तनक़ीद बि न कंदुसि, तनक़ीद बि न कंदो मां, ऐं तोखे दुआ कंदुसि त रब करीम शाल तोखे अञा वधीक आबाद वॾो नात ख़ान बणिजी वञ। मां तोखे पंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स। वकार नूर, तव्हां पंहिंजी परफॉर्मेंस खे बरक़रार रखियो आहे। जेका तव्हां जेका गुज़िरियल परफॉर्मेंस हुई माशाअल्लाह उनजी कंटिन्यूटी आहियो, महिनत करे अचो पिया। असां सभिनी जूं दिली दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, अवां सभिनी सां ई आहिनि। पर जेके जेके दोस्त महिनत करे अचनि पिया, पंहिंजे पाण खे पतोड़नि पिया, आराम न पिया कनि, सुख सां न पिया वेहनि, त का न का शइ ॿी हसीन खणी अचिजे। रब साईं तव्हांजो हामी नासिर आहे ऐं मुंहिंजे तरफ़ां तव्हां लाइ 8 मार्क्स। माशाअल्लाह माशाअल्लाह, जज़ाकल्लाह। तमामु प्यारी आवाज़, अल्लाह तव्हांखे कामयाबी